नवा ख्याल, नवियूं कोशिशूं, नवा जज्बा। चयो लतीफ़ बुखारी खे आज़मायो ही, नवा जुवान, नवा काफ़िला, नवा रस्ता। हाणे आउं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि मिस्टर अदील चन्ना खे त पाण अचनि ऐं पंहिंजी तकरीर पेश कनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में मिस्टर अदील कंबर चन्ना। शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको हिन पूरी काइनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। मोहतरम उस्ताद ऐं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। अॼु असां लतीफ़ ऐं सिंध जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। मुंहिंजो नालो आहे सिंधु सबिता ऐं ला ख़तरा। पंहिंजी तकरीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। जे झंग कंदो तंग त साड़े अचबो, जे झंग कंदो तंग त साड़े अचबो। ओ मंज़र ओ हूंदो जे बयाबान त लताड़े अचबो, हूंदो जे बयाबान त लताड़े अचबो। ओ मंज़िल मक़सूद ही वाइदो तोसां, ओ मंज़िल मक़सूद ही वाइदो तोसां। आयो जे अॻियां बि त फाड़े अचबो, आयो जे अॻियां बि त फाड़े अचबो। रिपसर असांजी धरती सिंध हज़ार सालनि खां ख़ुदि मुख़्तियार ऐं ख़ुशहाल खितो रहियो आहे। हीअ धरती इंसानी रवादारी माण पे सेक्युलर रवायतुनि इतिहाद, इंसानी अमन, आलम तरक़ी, बनी आदम वारे सोच ऐं फ़लसफ़े जी पोइवारी करे। न सिर्फ़ उन लाइ असांखे उन लाइ जाॻणु घुरिजे। हिन शेर सां पंहिंजी जाइ वठंदुसि। सिगो ओभिर जो सिज रेड़े कढिजो राति, मुंहुं पोखिया आहिनि ॿिज ईंदड़ इनक़लाब जा। विश यू ऑल द बेस्ट।